खबर वासा शेयर कंदासीं। कुंभ मां कुंभ वेझो ॻोठ छटल कलोड़ो में ॿिनि कचनि घरनि खे प्रेस्टार नमूने बाहि विकोड़े वई। बाहि लॻण जे नतीजे में 5 बकरियूं ऐं घरनि में पियल सामान सड़ी वियो। मुतासिरनि जी कंहिं साड़ न लधी। खबर वासा कुंभ मां शेयर कई पिया। कुंभ वेझो ॻोठ छटल कलोड़ो में ॿिनि कचनि घरनि खे प्रेस्टार नमूने बाहि विकोड़े वई आहे। बाहि लॻण जे नतीजे में 5 बकरियूं ऐं घरनि में पियल सामान सड़ी वियो आहे। मुतासिरनि जी कंहिं बि साड़ न लधी आहे। कचनि घरनि खे प्रेस्टार नमूने बाहि विकोड़े वई आहे। बाहि लॻण जे नतीजे में 5 बकरियूं ऐं घरनि में पियल सामान सड़ी वियो आहे, जॾहिं त मुतासिरनि जी कंहिं बि साड़ न लधी आहे। कुंभ वेझो ॻोठ छुटियल कलोड़ो में ॿिनि कचनि घरनि खे प्रेस्टार नमूने बाहि विकोड़े वई। बाहि लॻण जे नतीजे में 5 बकरियूं ऐं घरनि में पियल सामान सड़ी वियो आहे। मुतासिरनि जी कंहिं बि साड़ न लधी आहे। कुंभ वेझो ॻोठ छुटियल कलोड़ो में ॿिनि कचनि घरनि खे प्रेस्टार नमूने बाहि विकोड़े वई आहे। बाहि लॻण जे नतीजे में 5 बकरियूं ऐं घरनि में पियल सॼो सामान सड़ी रखी वियो आहे। मुतासिरनि जी कंहिं बि साड़ न लधी आहे। ॿिनि कचनि घरनि खे प्रेस्टार नमूने बाहि विकोड़े वई। बाहि लॻण जे नतीजे में 5 बकरियूं ऐं घरनि में पियल सामान सड़ी वियो। मुतासिरनि जी कंहिं साड़ न लधी आहे। कुंभ मां खबर वासा शेयर कई पिया। ॿिनि कचनि घरनि खे प्रेस्टार नमूने बाहि विकोड़े वई आहे। बाहि लॻण जे नतीजे में 5 बकरियूं ऐं घरनि में पियल सॼो सामान सड़ी वियो आहे। मुतासिरनि जी कंहिं साड़ न लधी आहे। कुंभ वेझो ॻोठ छुटियल कलोड़ो में ॿिनि कचनि घरनि खे प्रेस्टार नमूने बाहि विकोड़े वई। बाहि लॻण जे नतीजे में 5 बकरियूं ऐं घरनि में पियल सामान सड़ी वियो। मुतासिरनि जी कंहिं बि साड़ न लधी आहे। कुंभ मां खबर वासा शेयर कई पिया। ॿिनि कचनि घरनि खे प्रेस्टार नमूने बाहि विकोड़े वई आहे। बाहि लॻण जे नतीजे में 5 बकरियूं ऐं घरनि में पियल सामान सड़ी रखी वियो आहे। मुतासिरनि जी कंहिं बि साड़ न लधी आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां कुंभ मां शेयर कई पिया। ॿिनि कचनि घरनि खे प्रेस्टार नमूने बाहि विकोड़े वई। बाहि लॻण जे नतीजे में 5 बकरियूं ऐं घरनि में पियल सामान सड़ी रखी वियो आहे, जॾहिं त मुतासिरनि जी कंहिं बि साड़ न लधी आहे। तफ़सीलात कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर मुरीद हुसैन राजपुर खां। जी मुरीद, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल। कुंभल ॻोठ छतल कलो में बिल्कुल मुजीबर रहमान लाल कलोड़े जे घरनि खे ख़राब नमूने बाहि लॻण सबबु कचनि घरनि में ॿधल 5 खां वधीक बकरियूं, हिकिड़ो गाबो सड़ी वियो आहे, जंहिंमें घर में पियल अनाज, हंध में ॿियो कीमती सामान सड़ी रखी वियो। ॻोठनि पारां फायर ब्रिगेड जे हमले ते इतला ॾियण जे बावजूदि फायर ब्रिगेड अमलो जेको आहे उहो बाहि वारनि में न पहुची सघियो। ॻोठनि पंहिंजी मदद पाण जेको आहे बाहि ते ज़ाब्तो हाणे वरितो। जी महिरबानी मुरीद हुसैन तफ़सील ॾियण जे लाइ।